नाज़रीन, पनियाकल शहर ऐं बरपासे इलाइक़नि में बरसातुनि ऐं ॿोॾि खां पोइ पैदा थियल मसइलनि जे हल लाइ शहरी इतिहाद पारां इजलास कोठाए प्रेस क्लब आॾो एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। रिपोर्ट करे रहियो आहे अयाज़ शेख। एक तरफ़ सेहत खाते जी वधंदड़ लापरवाही सबब कच्चे तोड़े पके अंदर मुख़्तलिफ़ वबाई मर्ज़नि ते ज़ाब्तो न अची सघियो आहे त ॿिए तरफ़ बरसातुनि ऐं सैलाब खां पोइ हितां जो अवाम केतिरनि ई मसाइलनि जो शिकार थी वियो आहे। मुख़्तलिफ़ वबाई बीमारियूं, मुतासिरीन जी बहाली, चौपाए माल में वधंदड़ बीमारियुनि तोड़े फसलनि में बीठल पाणी नेकाल न थियण ऐं मुतासिर इलाइक़नि अंदरि इमदादी मेडिकल कैंपूं न लॻाइण ख़िलाफ़ शहरी इतिहाद पनवाकिल पारां हाफ़िज़ रफ़ीक अहमद सूमरो, हाजी शबीर अहमद कोराई, एडवोकेट गुलशेर महर ऐं ॿियनि पारां हंगामी इजलास कोठाए प्रेस क्लब आॾो एहतजाज कयो वियो। उन वक़्तु अॻवाननि आवाज़ न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त गैस्ट्रो वबा ऐं मलेरिया तमामु वधी चुकी आहे ऐं असांजे पनियाकिल तालुके में हर ॻोठ में इहा वबा पहुतल आहे। काफ़ी ॿारड़ा मरनि था, काफ़ी माण्हुनि जो मौत थिए थो। असांजी घुर आहे त DCO, DSO, हेल्थ डिपार्टमेंट फौरी तौर ते पनियाकिल तालुके जे हर UC में हर ॻोठ में फ्री मेडिकल कैंप हणाए जेके ॿाराड़ी जे यूसनि में ऐं ज़रई ज़मीनुनि में पाणी बीठो आहे, असांखे ख़दशो आहे त इहो पाणी बीठो रहियो त जेको ईंदड़ कणिक जो फ़सुलु आहे उहो कॾहिं बि कोन थींदो। त हाणे वेरी बि साॻा वाहरू बि साॻा। हाणे असीं सोचूं था त मुतालबो कंहिंखां कयूं ऐं जेके ऑफिसर आहिनि जिन खां असां मुतालबो करियूं था इन समूरी सूरत हाल जा ज़िमेदार बि उहे आहिनि। तंहिं हूंदे बि मां मुतालबो थो करियां त पनवाकिल जी जेका सूरत हाल आहे ॿोॾि ऐं बरसाति खां पोइ हुन ते जेको आहे सो कंट्रोल कयो वञे। बरसाति खां पोइ जेका सूरत हाल आहे, बीमारी, जानवर, माण्हू, वबा एॾी त फैलिजी वई आहे। जेको हेल्थ खातो आहे बिल्कुलु नाकाम थी वियो आहे। अस्पतालनि जा हाल ॾिसो था पिया, शहर में तमामु जेके रेट आहिनि तमामु वधीक ज़्यादा वरिता वञनि था पिया। 50 हिकिड़े किलो ते मथे वरिता था वञनि। कोई बि ऑफिसर, कोई बि इदारो कमु करण लाइ तयारु न आहे। असां गौर था कयूं त जेका महांगाई पा, जेके बरसाति में जेके घर ॾठा आहिनि या जेका वबा फैलिजी वई आहे, माण्हू जानवर बीमार आहिनि, उन्हनि जूं कैंपूं क़ाइमु कयूं वञनि। ताज़ियूं बरसातूं ऐं ॿोॾि जी सबबु वबाऊं अची वियूं आहिनि, उहे इंसाननि में हुजनि, माल में हुजनि या ज़मीननि में जेको ही पाणी तमामु वॾे पैमाने ते बीठो आहे, उन जे करे जेको आहे सो सिम कलर बि वधियो आहे ऐं घर जॻहूं माण्हुनि जेको आहे सो किरण शुरू थी वियूं आहिनि। त असां शहरी तव्हां जे प्लेटफॉर्म तां गवर्नमेंट खां इहो मुतालबो आहे त फौरी तौर ते इन जो तदारक कयो वञे ऐं पंहिंजी ज़िम्मेवारी जो मुज़ाहिरो कयो वञे। हीउ जेको शहरी इतिहाद इजलास थियो आहे इन जो ख़ासि मक़सदु इहो आहे जेके हिन वक़्तु असांजा माण्हू बुनियादी सहूलियतुनि खां महरूम आहिनि, उनखे बुनियादी सहूलियतूं प्रोवाइड कयूं वञनि। इदारनि जी ब्यूरोक्रेसी जी बिल्कुलु हिकिड़ी नाअहली आहे, उहे अवाम खे रिलीफ ॾियण में बिल्कुलु नाकाम थी चुका आहिनि। अॻवाननि मुतालबो रखियो आहे त बरसाति मुतासिर इलाइक़नि मां जल्द गंदो पाणी नेकाल करे बीमार माण्हुनि ऐं चौपाए माल जे इलाज लाइ हर ॻोठ में मुफ़्त तिबी कैंप लॻाई वञे। इन सां गॾोगॾु फसलनि में बीठल पाणी खे बि नेकाल करे बेघर थियल ग़रीब ॻोठाणनि खे रिलीफ फंड जारी कयो वञे। कैमरामैन कुर्बान मलिक सां गॾु अयाज़ शेख, आवाज़ TV न्यूज़, पनवाकिल।